सीनियर सहाफ़ी ऐं एंकर अरशद शरीफ़ के कीनिया में गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। कीनिया पुलिस अरशद शरीफ़ जे क़त्ल जी तस्दीक़ कंदे चयो आहे त खेसि ग़लतफ़हमी जे बुनियाद ते गोली हई वई। अरशद शरीफ़ जी घरवारी जवेरिया सिद्दीकी जो चवणु आहे त पुलिस मूजिबि खेसि गोलियूं हयूं वयूं आहिनि। होॾां कीनिया पुलिस जे सीनियर ऑफिसर जो चवणु आहे त पाकिस्तानी सहाफ़ी अरशद शरीफ़ खे ग़लतफ़हमी जे बुनियाद ते मथे में गोली हई वई। परॾेही मीडिया मूजिबि अरशद शरीफ़ खे कीनिया जी पुलिस नैरोबी वेझो उन वक़्तु गोलियूं हणी मारियो जॾहिं संदसि ड्राइवर चेक पोस्ट ते ज़ाब्तनि जी भञकड़ी कई। उन हवाले सां कीनिया पुलिस जो चवणु आहे त पाकिस्तानी सहाफ़ी पंहिंजे ड्राइवर सां नैरोबी वञी रहियो हो त पुलिस रोड ब्लॉक करे चेकिंग करे रही हुई। कीनिया पुलिस जे हिकु ऑफिसर तरफ़ां जारी कयल बयान में अरशद शरीफ़ जी पुलिस फायरिंग में मारिजी वञण जो एतराफ़ कंदे चयो वियो आहे त पाकिस्तानी सहाफ़ी ग़लति सुञाणप सबबि मारिजी वियो। उन हवाले सां वधीक मालूमात बाद में जारी कई वेंदी। ॿिए तरफ़ सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ISPR तरफ़ां अरशद शरीफ़ जे क़त्ल ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे।